हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे मत जो बस करो थई वट वठे कहे बारो थई खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे मत जो बस करो थई वट वठे कहे बारो थई खोले रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे सोचत करे आए बान में सोचत करे आए बान में महफिल आक जमान में महफिल आक जमान में सदा इंडिया में सुधारो थई वट वठे तहे बारो थई खोले रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे ओ पचर का बिन भी कभी पचर का बिन भी कभी जिक्र खुदा जिक्र नबी जिक्र खुदा जिक्र नबी लाडो हजी वनदारो थई वट वठे तहे बारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे ओ मन मजो सलवात में मान मजो सलवात में बिरद हो जाए यो बात में बिरद हो जाए यो बात में परवर रखे ॾाढो प्यारो थई वंड वठे तहे बारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे ओ छड़ ज़माने जूं महफ़िलियूं छड़ ज़माने जूं महफ़िलियूं भागन में ही घड़ियूं मिलियूं भागन में हे घड़ियूं मिलियूं हिकिड़ो पल्लो बि उधारो थई वंड वठे तहे बारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे ओ बेहणु ही रब खे वणई बेगण ही रब खे वणई नेकिन में नालो गणई नेकन में नालो गणई ओ नेकन में नालो गणई नेकन में नालो गणई अज़मी पो छोटे कारो थई वंड वठे तहे वारो थई खोले रुगो झोली पंजी खोले मोती लाल मिल दे खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिल दे।